मांझंदि भरिसां ख़ौफ़नाक हादिसो इंडस हाईवे ते भावलपुर खां कराची वेंदड़ कोच ऐं ट्रक में आम्हूं साम्हूं टक्कर बैदि कोच खे बाहि लॻी वई। 3 औरतुनि ऐं 2 ॿारनि समेत 13 ॼणा फोत, 15 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। मक़ामी माण्हुनि मोटरवे पुलिस ऐं मांझंदि पुलिस ज़ख़्मियुनि ऐं फोतियुनि जा मड़ खणाए तालके इस्पताल मांझंदि मुंतक़िल कया। फोतियुनि में अक्सरियत पंजाब जे रहवासियुनि जी आहे। अदालत क़ौमी असेंबली जे स्पीकर खे हिदायतूं जारी करे नथी सघे। जिन पीटीआई मेंबरनि जूं इस्तीफ़ा मंज़ूर नाहे थियूं उहे त पार्लियामेंट में विया। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस सतरुल्लाह पीटीआई जे 10 इस्तीफ़ा ॾींदड़ मेंबरनि जी दरख़्वास्त ते रिमार्क्स ॾींदे चयो आहे त अदालत खे पार्लियामेंट जो एहतराम आहे। उन खां अॻु बि हिकु पिटीशन दाख़िल कई वई हुई। छा ही सियासी पार्टी जी पॉलिसी आहे? आवाम भरोसो करे नुमाइंदनि खे पार्लियामेंट मोकिलियो हो। चीफ जस्टिस हिदायतूं ॾिनियूं त दरख़्वास्त गुज़ारनि खे मसइलनि जे हल लाइ सियासी पार्टियुनि सां ॻाल्हियूं करणु घुरिजनि। रुपयो वधीक सगारो, डॉलर जी क़दर में घटिताई। डॉलर वधीक 2 रुपया 19 पैसा सस्तो थी वियो। इंटरबैंक में डॉलर 222 रुपयनि जो थी वियो। वज़ीर आज़म मियां शहबाज शरीफ अॼु शाम 3 वॻे अहम प्रेस कॉन्फ्रेंस कंदो। ज़रीन मौसूब प्रेस कॉन्फ्रेंस दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ मुल्की मौशी सियासी सूरत-ए-हाल ते क़ौम खे एतमाद में वठंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पीडीएम ऐं इत्तेहादी पार्टियुनि क़ौम खे एतमाद में वठंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पीडीएम ऐं इत्तेहादी पार्टियुनि जे अहम फ़ैसिलनि बाबति बि क़ौम खे आगाह कंदो। ज़रीन मौसूब वज़ीर आज़म प्रेस कॉन्फ्रेंस में साइफ़र मामले ऐं पीटीआई जे लॉन्ग मार्च जी कॉल ते पॉलिसी बयान ॾींदो। सदर आरिफ अलवी पार्लियामेंट जो गॾियल इजलास अॼु शाम 5 वॻे तलब करे वरितो। सदर आरिफ अलवी पार्लियामेंट जे गॾियल इजलास खे ख़िताब कंदो। ज़रियनि मूजिबि सदर पंहिंजी तक़रीर में इमरान ख़ान जी हुकूमत ऐं हाणोकी हुकूमत जी कारकर्दगी जो जाइज़ो वठंदो। आर्मी चीफ रकमत जावेद बाजवा अमेरिका जो दौरो मुकम्मल करे वतन वापसी लाइ रवानो थी वियो। आर्मी चीफ दौरे दौरान अमेरिकी बचाव वारी वसीर समेत बाइडन इंतज़ामिया जे आला मलदारनि सां मुलाक़ातूं कयूं। आर्मी चीफ पाकिस्तानी सिफारतखाने में थियल तक़रीब खे ख़िताब कयो। ज़रीन मौसूब आर्मी चीफ रकमत जावेद बाजवा अफगानिस्तान, चीन ऐं भारत जे मामलनि ते ॻाल्हियूं बि कयूं। पनो आकिल भरिसां चाचड़ बिरादरी जी 2 धुरियुनि में पुराणे तकरार तां फायरिंग, 1 ॼणो मारिजी वियो। गदापुर थाणे जे हद जलाल ॻोठ में चाचड़ बिरादरी जी 2 धुरियुनि में हिकु भेरो ॿीहर पुराणो तकरार भड़की उथियो। हथियारबंदनि फरमान चाचड़ जे घर ते चढ़ाई करे फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि फरमान चाचड़ जो भाउ मलूक चाचड़ मारिजी वियो। धुरियुनि में 2 कलाकनि खां लगातार फायरिंग हलंदड़। ज़रियनि मूजिबि मक़तूल जे भाउ फरमान ते अमीर बख़्श चाचड़ जो क़त्ल जो इल्ज़ाम हो ऐं पलांद लाइ संदसि घर ते हमिलो कयो वियो। कराची में फौरन हता ज़ख़्मी थियल पुलिस स्टेशन वासी नौजवान अस्पताल में फौत। कराची जे अयूब ॻोठ वारे इलाइक़े में सब्ज़ी विकिरो कंदड़ अली उर्फ ॾाॾो जतियाल ऐं सुहेल जतियाल रिक्शा ते सब्ज़ी खणी सब्ज़ी मंडी वञी रहिया हुआ त जमाली पुल वटि हथियारबंदनि खां फुर जी कोशिश कई। मज़ाहिम ते गोलियूं हणी 2 नौजवाननि खे ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मी उर्फ ॾाॾो जतियाल कराची जी खाजी अस्पताल में ज़ख़्मनि जी सट नसंदे दम ॾेई छॾियो। नौजवान जे फौत थियण जे इतला ते संदसि घर में कोहराम अची वियो। ऐं दादू भरिसां मखदूम बिलावल थाणे जे हद मां 3 नौजवान पुरस्कार नमूने गुम। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर। वारसनि जो चवणु आहे त ॻोठ वधियो पंवर जा रहवासी 2 भाइर आज़म पंवर, ख़ालिद पंवर ऐं संदन माइट नज़र पंवर दादू विया वापसि घर न मोटिया। वारसनि मूजिबि खेनि शक आहे त संदन नौजवाननि खे अगवा कयो वियो आहे। नौजवाननि जे वारसनि मखदूम बिलावल थाणे ते NC दाख़िल कराए छॾी।